झोल मां ख़बर ईंदा हलो त झोल में एसी सिंजोरो पारां वधीक अघ वठंदड़ दुकानदारनि ते छापा हणी ॾंड वसूल कया ऐं दुकानदारनि जूं दाऊं मथां खां असांखे रोज़मर्रा जी शयूं महांगियूं थियूं मिलनि। फ्लोर मिल वारा अटो असांखे महांगो था ॾियनि ऐं अवाम जी शिकायतुनि ते छापा हणी रहियो वयां। एसीओ चवणु आहे त सरकारी रेट ते रोज़मर्रा जी शयूं विकिणियूं वञनि। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।